खबर अवां शेयर कंदालूं त डिप्टी स्पीकर वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ के गैर आइनी करार ॾेई छॾियो आहे। क़ौमी असेंबली जो इजलास डिप्टी स्पीकर जी सदारत हेठि थियो। फवाद चौधरी जो चवणो त आर्टिकल 5 तहत हुकूमत के परॾेही ताक़त जे ज़ोर ते तब्दील नथो करे सघिजे। क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर रोलिंग ॾींदे चयो आहे त आइन जे आर्टिकल 5 तहत कंहिं परॾेही तहत ताक़त जी दरख़्वास्त ते हुकूमत तब्दील नथी करे सघिजे। क़ौमी असेंबली जो इजलास अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी कयो वियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। हिकु भेरो ॿीहर खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं त डिप्टी स्पीकर वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ के गैर आइनी करार ॾेई छॾियो आहे। क़ौमी असेंबली जो इजलास डिप्टी स्पीकर जी सदारत हेठि थियो। फवाद चौधरी जो चवणो हो त आर्टिकल 5 तहत हुकूमत के परॾेही ताक़त जे ज़ोर ते तब्दील नथो करे सघिजे।